नाज़िन मोहन जो दौड़ो लग सैयद मलूक शाह जो मेलो लगी वियो आहे, जिते मल्ह समेत ॿियनि रांदियुनि जा मुक़ाबला जारी आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल लगी विया आहिनि। मेले बाबति पहलवाननि, शौक़ीननि दुकानदार पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया आहिनि। पेश आहे अब्दुल जब्बार मेमण जी ही रिपोर्ट। जीअं त मोहन जो दड़ो लॻे सैयद मलूक शाह जो मेलो शुरू थी वियो आहे, जंहिंमें चिड़ियाघर मोहतया खूह ऐं मल मुक़ाबला जारी आहिनि। अचो त उते मलनि ऐं जेके मल में शरीक आहिनि मौजूदु उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा चई रहिया आहिनि। जो साईं मलूक शाह जे मेले ते अहिड़ी संगत अहिड़ा मलाखड़ा थियनि, ॾाढो तमामु ख़ुशि आहियूं। ऐं नंढे इलाइक़ूं वटि इहो ई शौक़ु रहियो मल मलाखड़ो करायो वञे, मेला मलाखड़ा करायूं। ऐं वॾी ख़ुशी जी ॻाल्हि इहा त असांजो सारियो मुख़्तियार सारियो साहब DSP ऐं मोहन दड़े जो DSP वॾो ऐं नंढो सभु त माशाअल्लाह सभु शौक़ीन गॾु आहिनि। ॾाढो ख़ुशि थियूं अल्हम्दुलिल्लाह। मलूक शाह जो आहे सालानी लॻंदो आहे, 30-40 सालनि खां वठी वधीक मशहूरु मेलो आहे। वॾा तमाशा, मोहतया खूह, चिड़िया घर, झूला ईंदा आहिनि, वॾा दुकानदार, मञार, खेलूनियूं ईंदियूं आहिनि, मिठाइनि जा दुकान हूंदा आहिनि, वॾा वॾा मलाखड़ा ईंदा आहिनि, मल पहलवान परे परे खां ईंदा आहिनि, राॻींदड़ ईंदा आहिनि, नगर न्याज़ हलंदा आहिनि। इंतज़ाम दरगाह मलूक शाह जो मेलो लॻंदो आहे हर साल मार्च जी 3, 4, 5 तारीख़। तमामु भलो मेलो लॻंदो आहे। हिते मशहूरु मिठाई जा दुकानदार ईंदा आहिनि, मञारिके जा सुठा दुकानदार ईंदा आहिनि, बेड़ा ईंदा आहिनि, चोडेल ईंदा आहिनि, मौत जो खूह ईंदो आहे, सर्गिस थींदी आहे, भलो मलाखड़ो थींदो आहे जेको असांजे तालके में किथे बि अहिड़ो मल मुक़ाबिलो न थींदो आहे जहिड़ो मलूक शाह जे मैदान ते थींदो आहे। परे परे खां माण्हू ईंदा आहिनि, हिन मेले जो इंतज़ारु रहंदो आहे। पसगिर जे सभिनी माण्हुनि खे तमामु सुठो मेलो लॻंदो आहे। हितां जा माण्हू ॾाढो लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि हिन मेले में। ही मेलो आहे सालियानी शहनशाह बादशाह मलूक शाह बादशाह जो, जंहिंमें सालियानी मेलो लॻंदो आहे, जंहिंमें 3 धमालूं मर्दनि जूं, 1 धमाल मायुनि जी थींदी आहे। ऐं तक़रीबन परे परे खां पूरी सिंध मां माण्हू ईंदा आहिनि, औरतूं ईंदियूं आहिनि, जेके आख़िरी धमाल ते सुठे नमूने सां उन्हनि जी ख़रीदारी थींदी आहे। जेको आख़िर में टोटल जेको सामान हूंदो आहे मेले वारनि वटि उहो ख़तमु थी वेंदो आहे। हिते नंगर न्याज़ तमामु ज़बरदस्त थींदो आहे। ऐं भरपासे जा ॻोठ जा माण्हू, हीअ तमामु घणी हिकिड़ी इंटरटेनमेंट आहे हिननि माण्हुनि जे लाइ, जेके इहे पंहिंजो क़ीमती वक़्तु वया करे हिते वाह ईंदा आहिनि। असां जी हीअ रांदि जेका मल आहे उहा सकाफ़ती रांदि आहे। असां हिन शइ खे गवर्नमेंट खे चवंदासीं हिनखे हथी वठि आहे, असांजे हिननि पहलवाननि खे ॿाहिरि मुल्क माण्हुनि खां लॻंदो आहे। तो अॼु मुंहिंजे दोस्त मूंखे असदुल्ला पिज़्ज़ा ॾिसां मूंखे इनवाइट ॾिनी, दावत ॾिनी, आया आहियूं। माशाअल्लाह मेले में ॾाढो मज़ो आहे, मलाखड़ो आहे, हीअ सिंध जी सकाफ़त आहे। असां सभु सिंधी माण्हू ॻोठाणा माण्हू आहियूं, असांजे लाइ इहा ई रांदि आहे। ऐं इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अहिड़े घुटियल माहौल में जेकॾहिं माण्हुनि ॿाहिरां जी माण्हुनि खे अहिड़ी हिकिड़ी जेकॾहिं मिली थी वञे तफ़रीह, इहा वॾी ॻाल्हि आहे। असां माशाअल्लाह साईं जे मेले में ख़ुशी थी आहे अची, असदुल्ला जी महिरबानी। ऐं हीअ असांजे साईं बलड़ेजीअ में साईं मलूक शाह बादशाह जो मेलो लॻंदो आहे, जंहिंमें बहितरीन नमूने सां मलाखड़ो थींदो आहे। परे परे खां मल पहलवान ईंदा आहिनि ऐं उन्हनि जो पंहिंजो ज़ोर आज़माई कंदा आहिनि ऐं साईं उन्हनि खे सुठे नमूने इनाम मिलंदा आहिनि। ऐं इहो हर साल 3 ॾींहं इहो मेलो थींदो आहे। ऐं वरी इंशाअल्लाह ताला हयाती रही त वरी ईंदड़ साल बि इहो ई मेलो थींदो।